कॾहिं त मूंखे ईअं लॻंदो आहे त मां हिकु जाइ ते बीहंदी थी वञा। कॾहिं ईअं लॻंदो आहे त मां आसमान जे ऊचाइनि ते पंहिंजे डिघनि परनि सां उॾामंदी थी वञा। त कॾहिं ईअं लॻंदो आहे त मां पाण खां परे हूंदे बि पंहिंजो वेझो थींदी वञा, त कॾहिं वेझो हूंदे बि परे थींदी वेंदी आहियां। दुनिया जा सभु किताब घणे मुताले जे करे न, पर कंहिं वीचार जे नतीजे में लिखिया विया आहिनि। ऐं जेसी ताईं वीचार न आहे ओसी ताईं कुझु बि न आहे बाबा। मां तोखे सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त तूं पंहिंजी असेसमेंट करे ॾिस, तोखे तुंहिंजो जवाबु मिली वेंदो। बल्कि मां त तोखे इहो चवंदुसि त तूं कुझु ॾींहं किथे घुमी फिरी अच बाबा। बाबा इहो ई त नथी चाहियां, फ़िलहालु ईअं ई हलण ॾे, पोइ छा भाग पोइ छा। उहो छोकिरो केरु आहे बाबा? किथे उहो त न आहे जंहिंखे तूं पंहिंजे बुकशॉप ते रखियो आहे? जी बाबा उहो ई आहे। पर बाबा तूं हुनखे केतिरो सुञाणे थी? बाबा तव्हां परेशान न थियो, तव्हांजो मुंहिंजे मथां इतमाद आहे न। पाण खां बि वधीक बाबा। त पोइ बसि अव्हां रिलैक्स थियो, अहिड़ो कुझु बि न आहे। अच्छा मां सम्झां थी त मुंहिंजे तरफ़ां तोखे वक़्तु न ॾियण जे करे तुंहिंजे अंदर में न ख़तम थींदड़ अकेलाई वेही वई आहे। तूं कंहिं सहारे जी ॻोल्हा में आहे जेका तुंहिंजे अंदर जी खुट ऐं ॿूसट खे ख़तम करे। आई एम सॉरी मम, पर मूंखे ईअं छो थो लॻे त बुख खाइण जे आदाबनि खां वाक़िफ़ न आहे हूंदी, ऐं हिन वक़्तु पाण जो समूरो ध्यानु उनखे ख़तम करण ते हुजे त केॾो न भलो थिए। मां सम्झां पई त तूं मामलनि खे कहिड़े तरफ़ खणी पियो वञे। असीं ॾाहप जे वरनि ऐं वकड़नि जे विच में रहूं था। मामा हाणे अलीगुल खे चओ त मानी खणी अचे, पेट में मार्शला लॻी पई आहे। तव्हांजा ही लेक्चर त पेट कोन भरींदा न। हा पुट, मानी में थोरी देरि आहे, तूं तेसि ताईं चांहि पी वठ। चल हाणे ॻाल्हि कर त मूंखे छा पियो लिखाई? तो में इहा कहिड़ी तब्दीली आई आहे जंहिं तुंहिंजे मिज़ाज खे ई तब्दील करे छॾियो आहे? मामा मूंखे इहो सम्झ में नथो अचे त माइरूं इहो छो सोचींदियूं आहिनि त कंहिं मसइले या मामले जे करे संदसि औलाद में तब्दीली ईंदी आहे। इहो त फितरी प्रोसेस आहे, उमिरि जे हिसाब सां तब्दीलियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। तव्हां त डॉक्टर आहियो, वधीक सम्झी सघो था। मूं कॾहिं ईअं चयो? पर तुंहिंजो ईअं डिफेंसिव थियणु मुंहिंजे लाइ सवाल थो पैदा करे। अम्मा अम्मा कुझु ॾींहंनि खां तूं मुंझल पई लॻे। मूं इहो नोटिस कयो आहे। का ॻाल्हि आहे छा? कुझु न आहे अम्मा, बसि तव्हांखे महसूसु थी रहियो आहे। ख़ैर, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। राति में तूं जल्दी सुम्ही पई आहीं। हा मां चओ, कुझु घुरिजे पियो? मूं पहिरियों बि तोसां ॻाल्हाइण पियो घुरियो, पर तुंहिंजे मसरूफ़ियुनि जे करे मां न ॻाल्हाए सघियसि। छा जे बारे में? छा ॻाल्हि आहे अम्मा? सिधो सिधो ॿुधायो, को मसइलो आहे छा? न, अलाह न करे को मसइलो हुजे, पर तुंहिंजो बाबा तुंहिंजे लाइ फ़िक्रमंद आहे। हू कुझु ज़ाहिर न पियो करे, पर अंदरां बिल्कुलु झुरियो पियो आहे। हू तोखे कॾहिं बि कुझु न चई सघंदो, पर मां त चई सघां थी न, छो जो मां तुंहिंजी माउ आहियां। अम्मा बाबा कहिड़े मसइले में परेशान आहे ऐं छा थो चवणु चाहे? मूंखे त कुझु बि सम्झ में नथो अचे। तव्हां ई खोले ॿुधायो। इहो गुजारतुनि में न ॻाल्हायो मूंसां। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे करण जे लाइ लफ़्ज़नि जी न, पर सम्झ जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं ॿुधण जे लाइ हौसले जी घुर्ज हुजणु खपे थी। तूं पंहिंजे लाइ बि कुझु सोच। असांजे करे तूं पंहिंजो पाण खे निचोड़े छॾियो आहे।
तोखे पंहिंजी ज़िंदगीअ खे बि संवारणो आहे, उन जे लाइ कुझु वक़्तु कढु। ओ मां, तव्हां त मूंखे ड्रेजारे छॾियो। मुंहिंजी ज़िंदगी त बाबा ऐं तव्हां आहियो, इन खां सवाइ ॿियो मां छा सोचां? न धीअ, अहिड़ी ॻाल्हि न आहे। धीअ त अमानत हूंदी आहे, ऐं असांजे मथां इहा अमानत बि आहे त इन ॿार जे मथां आजा बि थियूं। अम्मा, हाणे मां खे छा चवां? मूंखे त सम्झ में ई नथो अचे त तव्हां ॿई एतिरी तकड़ छो था कयो। अञा तकड़ न कयूं? प्लीज़, मां अञा तव्हांखे केतिरो चवंदसि, मूंखे त अञा मास्टर्स करणी आहे। मुंहिंजो फ्यूचर ठहे पियो, शादी के न भॼी त कोन वेंदी, उहा बि करे वठंदसि। तुंहिंजे इन फ्यूचर खे तुंहिंजो मामो कोन मञींदो। मामा वारनि जो मुंहिंजे फ्यूचर सां कहिड़ो वास्तो? ऐं अव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं मूंसां छो पिया कयो? छो न कयां? पिणे मूंखे जो पढ़ण आया आहियो, को एवज़ो ॾिनो हुअईं छा? इहो छा पई चवे मां? तूं होश में त आहीं? मां तुंहिंजे एवज़े में मामा वारनि ॾे वेंदसि? हा, छो न वञे, मां बि त आई आहियां न। तुंहिंजो मथो त पिणे ई ख़राब कयो आहे, उहो ई तोखे इन ॻाल्हि ते आणींदो। तूं मूंखां ज़ोर आहीं, इहो तूं कन खोले ॿुधी छॾ। तूं मुंहिंजे एवज़े में ई वेंदी आहे, ॿुधई? अम्मा जूं ॻाल्हियूं मूंखे सम्झ में नथियूं अचनि। उहो छो हरू भरू मूंखे पंहिंजे फ़ैसिलनि में ॿधण थी चाहे? इहो कहिड़ो तुक आहे जो मां अम्मा जे एवज़े में मामा वारनि ॾे वञा? मां ईअं कोन कंदसि, भले मूंखे बग़ावत छो न करणी पवे। मूंखे बाबा सां सिधो सिधो ॻाल्हाइणु घुरिजे। मूंखे यकीन आहे त बाबा ई मुंहिंजे फ़ैसिले सां गॾु हूंदो। हरू भरू अम्मा खे अहिड़ो कुझु करणु न ॾींदो। अॼु हू नज़र कोन थो अचे, लॻे थो त मां कुझु पहिरियों ई अची वई आहियां। लॻे थो त असां जूं गूंगियूं दिलूं अखियुनि जी खुटल मेहंदी खे पूरो नथियूं करे सघनि, ऐं असांजो प्यार छांव जीअं नंढो थो थींदो वञे। उहो त रोज़ मूंखां पहिरियां पहुचंदो आहे, पर अॼु छो कोन थो ॾिसण में अचे? मोहबत जे मेराबनि जी छांव जा हथ मुंहिंजी अखियुनि ते पइजी चुका आहिनि, ऐं इश्क जी आंगुर मुंहिंजी दिलि ते बंदि करण लॻी आहे। इहो सभु हुन शहज़ादे जे करे थियो आहे
जेके मां अञा नाहे सुञातो। एक्सक्यूज़ मी सर, काल्ह मैडम मूंखे हिते जॉब ते रखियो हुयो ऐं अॼु खां जॉइनिंग जे लाइ चयो हुई। पोइ हाणे ॿुधायो छा हुकुम आहे मुंहिंजे लाइ, कहिड़ो कमु करे सघां? हा बिल्कुलु यादि आयो, मिस ईमा नवाला चयो हुयो असांखे अहिड़ो माण्हू खपे जेको फिक्शन एंड फोक लिटरेचर सां गॾोगॾु शाइरी ते बि सुठो ॻाल्हाए सघे। छा तव्हां इहो करे वेंदा? जी सर, बिल्कुलु तव्हां मूंखे मौक़ो ॾियो, मां पंहिंजी भरपूर कोशिश कंदुसि। बाय द वे, छा कंदा आहियो तव्हां? मुंहिंजो मतिलबु आहे त किथे पढ़ंदा आहियो? जी मां इंग्लिश लिटरेचर में मास्टर्स पियो कयां। गुड, चइबो त लिटरेचर जा स्टूडेंट आहियो। छा तव्हांखे लाइब्रेरी मैनेज करण जो कोई एक्सपीरियंस आहे? जी जी बिल्कुलु, मूं पंहिंजे घर में पंहिंजी लाइब्रेरी मैनेज कई आहे। अच्छा, त बसि पोइ अॼु खां ई तव्हांजो पास कम ते लॻो। हिकिड़ो साइड तव्हां संभालिजो, हिकिड़ी साइड मां संभालींदुसि ऐं महीने में तव्हांखे 10,000 रुपया ॾींदासीं। वाह, मुंहिंजी त घुर्ज हिन खां बि घटि हुई। रहमान साहब, तव्हां हिननि खे पंहिंजो कमु सम्झाए छॾियो। छा तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन कराईंदो? कलाल, मुंहिंजो नालो कलाल आहे। कीअं पुछांसि संदसि फैमिली बैकग्राउंड ऐं मुंहिंजे लाइ कहिड़ी फीलिंग्स थो रखे, पर तकड़ कहिड़ी आहे। हाणे त हिते ई हूंदो, पाण ई सभु ख़बर पइजी वेंदी। हा जी, हीउ जेको हिसो आहे इनखे तव्हांखे संभालणो आहे। हीअ जेके बुक्स पिया आहिनि इन नंबरिंग बि करणी आहे ऐं इन जी टैग वग़ैरह बि लॻाइणी आहे। जी सर, बिल्कुलु मां ईअं ई कंदुसि। तव्हां बेफ़िक्र थी वञो। तूं किथे आहीं कलाल? तुंहिंजो मोबाइल बि ऑफ हुयो? तूं सॼो ॾींहुं केॾांहुं हलियो वेंदो आहीं? ऐं अॼु त तूं यूनिवर्सिटी बि न वियो आहीं? वॉट हैपेंड मामा? मां तव्हांखे ॿुधाए त वियो हुयुसि, स्टडी जे लाइ वियो हुयुसि, दोस्तनि सां गॾु हुयुसि, ॿियो काॾे वेंदुसि? पर पापा, तूं यूनिवर्सिटी बि त कोन आहीं। सच ॿुधाए, तूं कहिड़नि मामलनि में फाथो पियो आहीं जो तूं ईअं बेहाल लॻो पियो आहीं? ॾिस कलाल, पुटु मूंखे हाणे शक पैदा थी विया आहिनि। मूं तुंहिंजे दोस्तनि खे फ़ोन कया, तूं उते बि त कोन आहीं। कलाल, तूं कुझु ग़लति त न पियो करीं? न तूं पढ़ाई थो करीं ऐं न ई वरी तूं घर में थो रहीं। मूंखे तूं अॼु ॿुधाए, तोसां छा प्रॉब्लम आहे? ॿुधाए। फॉर गॉड सेक ममा, भला इहो लाज़मी त नाहे न त मां हर ॻाल्हि तव्हां सां शेयर कयां ऐं तव्हांजे ई जोड़ियल टाइम टेबल ते हलां। प्लीज़ ममा, मां थकल आहियां ॾाढो, मूंखे अकेलो छॾियो। कलाल, तूं छा पियो चईं? तूं कीअं पियो ॻाल्हाईं? I'm sorry mama, I'm extremely sorry. मूंखे ईअं रिएक्ट न करणु खपे, पर ममा तव्हां बि त सब कुछ छा थी वियो आहे कलाल खे? मुंहिंजो कलाल अहिड़ो त न हुयो। पोइ छा थी वियो आहे हुनखे? या अल्लाह, ख़ैर कर। न मुंहिंजो कलाल ईअं नथो थी सघे। मूंखे ममा सां अहिड़ो एटीट्यूड न करणु घुरिजे। मूंखे ममा खे सॉरी करणु घुरिजे। मूं ग़लति कयो आहे। कलाल केॾो न सुहिणो नालो आहे, पंहिंजे नाले जीअं तमामु सुहिणो, बिल्कुलु मासूम, पर ॿार जीअं सहमियल, हू वाकई दिलि खे सुठो थो लॻे। हाणे कीअं कजे? कीअं ख़बर पवे त मुंहिंजे लाइ कहिड़ी फीलिंग्स अथसि? हुनखे नौकरीअ जी वाकई ज़रूरत आहे या सिर्फ़ु मुंहिंजे लाइ शाप ते आयो आहे? पाण बि त कुझु नथो कुझे, सफ़ा बोगलो आहे, सफ़ा बोगलो। कलाल, मुंहिंजी दिलि तुंहिंजे नेड़नि जे संगरनि सां ॿधिजी वई आहे, जंहिंमें ख़्वाबनि जूं सफ़ेद चादरूं ऐं साबियान जूं मेरांजड़ियूं तंदूं
तूं जूं उस ऐं छांव बणिजी रहण लॻियूं आहिनि। तूं सिधो सिधो साम्हूं थी छो नथो अची? सच ॿुधाए, तूं मुंहिंजे लाइ शॉप ते आयो आहीं न? तुंहिंजो रोज़ रोज़ मूंखे ॾिसण ऐं मुंहिंजे नज़रुनि खां लिकी वञण जी कोशिश, इहो मुंहिंजे लाइ प्यारु आहे न? तव्हां हिन वक़्तु हिते मूंखे सॾाए वठो आहे? वो असल में मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो हुयो, कुझु कचहरी करणी हुई, सो इन जे करे तुंहिंजे कमरे में हलिया आयासीं। बाबा, अव्हां पंहिंजो ख़्यालु नथा कयो न? हीउ वक़्तु तव्हांजे आराम जो आहे। तूं बि त पंहिंजो ख़्यालु नथी रखें। जे ख़्यालु रखी आहे त तूं पंहिंजी माउ सां एॾो रैश थी न ॻाल्हाई आहे। पंहिंजो ख़्यालु करी आहे न? ॿुधाए, मां सही बि चवां न? तव्हां बिल्कुलु दुरुस्त था चओ, पर छा तूं एतिरी वॾी थी वई आहीं जो पंहिंजा फ़ैसिला पाण थी करे? असांखे हाणे तूं कमाए जो खाराए पई। जीअं हाणे तूं असांखे चवंदी असां उअं ई कंदासीं। न मां ईअं त नथी चवां, ऐं ईअं मां सोचे बि नथी सघां त तव्हां मुंहिंजे लाइ ईअं सोचो पिया। अवां महिरबानी करे मूंखे ॻाल्हाइण ॾियो प्लीज़। अम्मा, तव्हां इहो कीअं सोचो त मां तव्हां ते हुकुम हलाईंदसि छो त मां तव्हांखे कमाए खारायां पई? न बाबा, ईअं न आहे। तव्हां ॿई चरिया आहियो, हिक ॿिए जी ॻाल्हि खे सम्झण बिना तव्हां ॻाल्हि खे ग़लति चई रहिया आहियो। मां त इहो चवंदुसि तव्हां ॿिन्ही ॿाराणी कई आहे। छा ग़लति चयो आहे मूं? छा ग़लति चयो आहे? हिनखे हाणे पंहिंजे लाइ सोचणु घुर्जे। अदा वारा बि त असांजी हा जे इंतज़ार में आहिनि। हुननि खे बि त जवाबु ॾियणो आहे। घणा भेरा चई चुकी आहियां। इहा ई त ॻाल्हि आहे अम्मा, जेका मसइला थी पैदा करे। मां तव्हांखे क्लियर चई चुकी आहियां त मां अहिड़ो को बि फ़ैसिलो क़बूल कोन कंदसि जंहिंखे मुंहिंजो ज़हन तस्लीम करण खां इनकार कंदो। ग़लति आहियो तव्हां ॿई। इहो कहिड़ो तरीक़ो आहे ॻाल्हाइण जो? पाण में ॻाल्हाइण जो क़दुरु आहे? अहिड़े तरीक़े सां पंहिंजी ॻाल्हियुनि खे माण्हू मञाईंदो आहे? इहा ई तहज़ीब, इहो ई तरीक़ो आहे? इन ॻाल्हाइबो आहे ॼण? ऐं इहे कहिड़ा रवैया आहिनि तव्हां हिक ॿिए जे लाइ खणी रखी वेठा आहियो? ॿुधायो। हा मां ई ग़लति आहियां न, मां ई ग़लति आहियां। बाक़ी तुंहिंजी लाडली 100 भेरा सची आहे। ख़ुदा जे वास्ते फ़हमीदा बेगम, हाणे ॻाल्हियुनि मां ॻाल्हिड़ो न ठाहे। मूंखे ॻाल्हाइण ॾे ऐं तूं ॻाल्हि खे को ग़लति रंग न ॾे। मां ॻाल्हायां पियो न, बसि तूं पंहिंजो वात बंदि रख हाणे। हा तूं हिन जो छो न पासो खणंदे? मां त ॼण हिन जी दुश्मन आहियां, मां न आहियां। या अल्लाह साईं, खैर कजाए। ॾाढो भवाइती ख़्वाब। ईमान, तो जेको सवाल कयो उन जे जवाब में मां एतिरो चई सघंदुसि त जॾहिं कंहिंजे चहिरे जो चंड मिटीअ जी सुगंध जी अलामत बणियल रहंदो, तेसी ताईं इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। कुझु ख्वाब बरसात जिया हूंदा आहिनि ऐं बरसात वांगुरु वसी हलिया वेंदा आहिनि।
उन्हनि जे वजूद जा ककर हक़ीक़तनि जी तल्ख़ फिज़ान में विखरी ऐं विञाइजी वेंदा आहिनि। या अल्लाह, मुंहिंजो ही भवाइतो ख़्वाब बि अहिड़ो ई बेमाइना कजांइ। मां तोखे कहिड़ो नाव ॾियां मां ऐं कहिड़े नाव सां तोखे यादि करे? मूंखे त कुझु सम्झ में न पियो अचे। मुंहिंजी दिलि में ॾिया ॿरी रहिया आहिनि। जे तूं पंहिंजे आवाज़नि जा पेरा मुंहिंजे वजूद जे अंगण ते छॾे वठी आहे त मुंहिंजी राति गुज़री वञे। पुट ईमान, असांखे हिन मुआशिरे में ज़िंदा रहणो थो पवे। जॾहिं त खाना बदोश अखियुनि खे सालनि ताईं पहिरेदार जी सज़ा में ताक़ुब करणो पवंदो आहे। इहा ई हयाती आहे असांजी, ऐं एतिरी ख़ुददारीअ में असांखे रहणो थो पवे। मां सम्झसि कोन बाबा, तव्हां चवणु छा था चयो? ॾिस धीअ, हर माउ पीउ जा कुझु फ़र्ज़ ऐं ख़्वाहिशूं बि हूंदियूं आहिनि जिन खे पूरो करणु ज़रूरी बि हूंदो आहे। मां इहो कोन पियो चवां त जेको कुझु असां कयूं था उहो कर, पर बाबा तूं पंहिंजे तरफ़ां जेको करीं उहो त ॿुधाए न असांखे, ऐं जेको तूं फ़ैसिलो कंदीअ त मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो फ़ैसिलो तुंहिंजो बहितरु हूंदो। बिल्कुलु बाबा, मूंखे हिन जो अहसासु आहे। अव्हांखे यादि हूंदो, कुझु ॾींहं पहिरियां मूं हिकिड़े छोकिरे जो ज़िक्र कयो हुयो। हा, मूंखे यादि आहे। मूं हुनखे पंहिंजी शॉप ते जॉब ॾिनी आहे ऐं हुन जे अखियुनि में मूं पंहिंजे लाइ तमामु घणी पंहिंजाइप ॾिठी आहे ऐं हुन जे हिकु हिकु लफ़्ज़ में पंहिंजे लाइ सचाई थी भायां। तूं इन्हनि कुझु एहसासनि खे ज़िंदगी चवंदीअ? छा उहा ज़िंदगी जे मसइलनि जो हल आहे? पुट, लफ़्ज़ ऐं एहसास ज़िंदगी जी हक़ीक़ी माना खां इलाही परे हूंदा आहिनि। मां ईअं कोन थी चवां त मुंहिंजे ज़िंदगी जो हल इहो ई हूंदो, पर बाबा मां कॾहिं बि सुकल शाखुनि मां पननि जूं रातियूं नाहिनि टोड़ियूं, या कॾहिं ॾींहं खे पंहिंजे हथनि जी चपटियुनि में नाहे माटियो, या कॾहिं बि शामनि खे टोड़णु या जोड़णु ज़िंदगी नाहे सम्झो। तव्हां मूंखे थोरो वक़्तु ॾियो, मां पाण खे सम्झण जी कोशिशि में आहियां ऐं पोइ ई अव्हांखे कुझु सम्झाए सघंदसि। बाक़ी अम्मा जे एफ़्ज़े जी ॻाल्हि करे पई उहो मां कॾहिं बि कोन करे सघंदसि, ऐं न ई अव्हां उन बाबति कोई बि ख़्यालु पंहिंजे ज़हन में आणिजो। ठीकु आहे बाबा, तूं थधी दिलि ऐं नज़ाकत सां हिन मामले खे सम्झ, छो त माज़ीअ में असां पंहिंजे उबराइप जे करे के रिश्ता विञाया आहिनि, ऐं मां नथो चाहियां त माज़ीअ वांगुरु असां खां वरी का ग़लती थिए। कहिड़ा रिश्ता विञाया आहिनि बाबा, मूंखे ॿुधायो। फ़िलहालु छॾे ॾे तूं, जॾहिं हिन जो को वक़्तु आयो त मां तोखे ॿुधाईंदुसि। न बाबा, मूंखे हाणे ॿुधायो, पोएं भेरे बि अव्हां ऐं अम्मा मूंखां कुझु लिकायो हुयो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।